नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक़्त असीं तव्हांखे खिपरो खां ख़बर ॾींदा हलूं त सिंध हुकूमत जे स्कूल में गर्मियुनि जे मोकलनि जे ऐलान खां पोइ गवर्नमेंट ऐं प्राइवेट स्कूलनि में पहिरीं मई खां मोकलूं हूंदियूं। मुख़्तलिफ़ स्कूलनि जे शागिर्द गर्मी जे मोकलनि में ख़ुशि आहिनि। हिन हवाले खां वधीक तफ़सील ॿुधाए रहियो हरेश केबीसी पंहिंजी रिपोर्ट में। नाज़रीन, इन वक्त मौजूद हैं खिपरे शहर के अंदर जिथे रोशन तारा हाई स्कूल खिपरो है। जी तो खबर है सिंध गवर्नमेंट पहिरीं मई ते मोकल जो ऐलान किया है। समूरा इदारा जो तालीमी इदारा उहे बंद होंदा। अज असीं रोशन तारा हाई स्कूल के अंदर मौजूद हैं। अज उन्हनि खां पुछंदासीं त सुभाणे खां जेको मोकलनि जो आगाज़ थी रहियो है त तव्हां किथे किथे घुमण वेंदो ऐं इहे जेका 2 महीने जो जेको मोकलूं ईंदियूं इन में तव्हां इंजॉय करण जे लाइ कहिड़ा प्लेसिस जीअं कींजर है, ठठो है, गारो है, उन खां अलावा मुख़्तलिफ़ शहर हुते वेंदो या पढ़ाई ते बि ध्यानु ॾींदो। अचो त हिन ॿारनि सां ॻाल्हायूं त हिननि जो छा चवणु आहे। असांखे 2 महीना मोकलूं मिलियूं आहिनि। असां घर वेंदासीं, उन खां पोइ रमज़ान शरीफ़ जो मेनू आहे, असां रोज़ा रखंदासीं। महीना मोकलूं मिलियूं आहिनि। गर्मियुनि जो असीं घुमंदासीं, हेॾां होॾां वेंदासीं। असां रमज़ान महीना आहे, पोइ रमज़ान महीने रोज़ा रखंदासीं। हैदराबाद, कराची रोज़ा रखंदासीं। असां पंहिंजे मुल्क जे लाइ दुआऊं घुरंदासीं। पहिरीं रमज़ान में इंशाल्लाह रोज़ा रखंदासीं, वेठा हूंदासीं घर, निमाज़ बि पढ़ंदा, अल्लाह साईं जी इबादत कंदासीं। वरी ॿियो मेनू ॾिसंदासीं, उन में वरी केॾा घुमण वेंदा। डानाणा आहिनि असांजा वॾा, शिकारपुर जा, ॿियो किथे वेंदासीं घुमण। ख़ुशी जाम महसूस थे। 2 महीना जी पहिरें महीने में रमज़ान या रोज़ा रखंदासीं, अल्लाह साईं इबादत भी कंदासीं। 2 महीने में घुमण ईंदासीं, माइट वग़ैरह जीअं नानी वग़ैरह घर था होॾां ईंदासीं। सभ खां पहिरीं ॿुधाइणु चाहियां रोशन तारा जो हेडमास्टर आहियां। अॼु असां सालाना इम्तिहानात जेको आहे उनजो रिज़ल्ट असां पधिरो कयो आहे ऐं जेके ॿार पोज़ीशनूं माणियूं असां उनखे इनामात पिया ॾिना आहिनि, उनजो हौसला अफ़ज़ाई बि कई आहे। ऐं अॼु खां असां गर्मियुनि जी मोकलनि जो ऐलान पिया करे छॾियो आहे ॿारनि खे मई ऐं जून में। इंशाल्लाह ॿार जुलाई में वापसि ईंदा ऐं इन सां गॾोगॾु सभिनी ॿारनि खे असां होमवर्क बि ॾेई छॾियो आहे कि जेके मोकल 2 महीना मोकलूं थींदियूं त उस्ताद पंहिंजे ॿारनि खे क्लास वाइज़ उनखे होमवर्क ॾिनो आहे त जीअं हू मोकलनि में मसरूफ़ रहनि। ऐं अॼु इंशाल्लाह असां ऐलान करे छॾियो आहे। अॼु रिज़ल्ट ॾिनी आसीं असां ऐं बाक़ी मोकलूं बि थियूं आहिनि। हर साल जीअं मई में मोकलूं थियूं आहिनि ऐं मई में जो महीनो जेको आहे तमामु गरम हूंदो आहे। हीअं टेम्परेचर बि तमामु वधीक गरम आहे। इन जे करे मई जो मोकलूं, मई ऐं जून में जेके मोकलूं आहिनि ॿारनि में तमामु घणी ख़ुशी जी लहर आहे। ॿार ॾाढा ख़ुशि थिया आहिनि मोकलनि में। उहे सभु ॿार ख़ुशि थींदा आहिनि ऐं रिज़ल्ट बि ॾिनी आहे। हर साल हर ॿारनि जी सुठी प्रोग्रेस आहे ऐं महिनत आहे। लाज़मी उस्तादनि जी बि महिनत आहे, ॿारनि जी बि महिनत आहे, सभिनी जी महिनत आहे। उन सां गॾियल रिज़ल्ट हूंदी आहे। जी नाज़रीन, इन्हनि ॿारनि जो चवणु त 2 महीननि जूं मोकलूं उन सां गॾु अॼु हिननि खे रिज़ल्ट बि मिली आहे। हीअ तमामु घणा ख़ुशि आहिनि ऐं हीअ चवनि था त 2 महीने जूं मोकलूं हिननि में असीं रमज़ान शरीफ़ में रोज़ा रखंदासीं, अल्लाह साईं जी इबादत कंदासीं ऐं पंहिंजे मुल्क जो नालो बि रोशन कंदासीं। कैमरामैन गुलाम शबीर सां गॾु हरेश केबीसी, अवामी न्यूज़ खिपरो। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, यूट्यूब पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।